अस्सलाम वालेकुम साथियों, मैं नसरुल्लाह गडानी। ज़ालिम भोतार ऐं सरदार जेके पंहिंजे रिवायत के कायम रखदे मिसकीनन के अबोजन के कत्ल करण जो सिलसिलो अञा जारी रखियो अचन था। खेन शर्म अचण घुर्जे, सदन नसल मथा शर्म अचण घुर्जे। मां इन वक्त घोटकी ज़िले जे मुरीद शाख वेझे मौजूद आहियां। शायद खंबड़ा थाणो आहे या को ॿियो आहे, उहो मालूम करे वठूं था। जिते बाअसर भोतारनि पारां नालो पाण वठंदा पोइ मां ॻाल्हाईंदुमि। बाअसर भोतारनि पारां माण्हुनि खे क़त्ल कराइण, हिकिड़ो जंहिंमें क़त्ल थी वियो आहे नौजवान, ॿ ज़ख़्मी आहिनि, गोलियूं लॻल आहिनि, धक लॻल आहिनि। मज़ारी बिरादरी जा माण्हू आहिनि जेके रोड ब्लॉक कयूं वेठा आहिनि। हे कहिड़ो हाईवे आहे? रोड जो नालो छा आहे? न हिन रोड जो अलाए इंडस हाईवे आहे, अलाए कहिड़ो हाईवे आहे, उहो ब्लॉक कयूं वेठा आहिनि। अचो त लाश बि हिननि सां गॾु आहे। अचो त हिननि खां मालूम कयूं जो बाअसर भोतारनि खे आख़िर लगाम केरु ॾींदो, इन्हनि खे आख़िर पटो केरु विझंदो। ही मेन रोड आहे, वॾो रोड आहे सी पैक जे भर में। लाश ट्रैक्टर ते आहे, तव्हां हिते बीठा रहो। ही मूं ते रत वग़ैरह त कोन अथसि। हे पीरसन, अल्लाहु अकबर। छा नालो आहे हिनजो साईं? कताल मदारी, ॻोठ पुनू मदारी। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। साईं थोरो अबा जेको ॻाल्हाए उहो साम्हूं अचे, जेको ॻाल्हाए, जेको हिननि जो वारिस हुजे। छा नालो आहे तव्हांजो? मोहम्मद आरिफ। ही जेको क़त्ल थियो आहे हिन जो नालो छा आहे? कताली मदारी। ॿ जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि जा नाला छा आहिनि? जो हिकु अली शेर ऐं ॿियो रशीद आहे। उन्हनि खे गोलियूं लॻल आहिनि? उन्हनि खे ॿिन्हिनि खे गोलियूं लॻल आहिनि। कंहिं करायो आहे, कंहिं कयो आहे, छा मसलो आहे? सलीम जान करायो आहे। पंहिंजे हथनि सां माण्हू भेजे ऐं 2 नंबर गाॾियुनि ते हथियार खणी आया आहिनि जी। मां हुते हुयुसि, मुंहिंजो बाबू राकी कंदो हुयो। अच्छा। ऐं उन्ही खे धक हणी 2 माण्हू उन्हनि खे पकड़ण वारा हुया। 2 धक उन्हनि खे हणी, हिकु कलाशी खणी उनजे मथां बीठो हुयो। माना तशद्दुद करे, बेरहमानी तशद्दुद करे क़त्ल कयो वियो आहे। क़त्ल करे पोइ उन्हनि जे रतन ते कुता छॾे ॾिना आहिनि। सरदार जी सलीम जान कंहिं कयो आहे? सलीम जान मदारी, जेको पीपल्स पार्टी जो अॻवान आहे। हाणे सलीम जान मदारी खे औलाद आहे का? न धीउ न पुट, पुट कोन अथसि। अदा 1.5 महीनो अॻे मूं ॾे बजना हितां आया। हिकिड़ो पीरसन हुयो, हिकिड़ो नौजवान हुयो। 1.5 महीने अॻु जी ॻाल्हि आहे। उहो मूंखे ॿुधाए पियो 10 जी ज़मीन आहे, उहो खातो वठी छॾियो आहे सलीम जान मदारी MLA एहसान जे नाले ते, कुझु औरतुनि जे नाले ते। माना शैतानी कन था मुड़नि। औटरा आहिनि, पुट जो औलाद न आहे, कैंसर बीमारियूं अथनि, जेके चेहरा अथनि भोलू बांदरनि वांगुरु, सूअरनि वांगुरु थी विया अथनि, पोइ बि नथा मुड़नि। हाणे पुलिस छा थी करे? हा जागड़ असां ॾे आयो। मां उन वीचारे खे जागड़ खान खे मां लिकर सुंघाए छॾियो। उते ॾाइरकी में मस्ती करण आयो, लेगारनि सां ज्यादती करण आयो। हाणे कातिल असुल कहिड़ा आहिनि? कातिल असुल कहिड़ा आहिनि?
मुंहिंजे बाबे खे जेका धक हणाया अबा हिकिड़ो ॻाल्हाए जीअं कोई सम्झी सघे। अचण खां अॻु में ई सलीम जान असांजे अचण खां अॻु में ई मुंहिंजे बाबे खे शुरूआत खां माराए छॾियो आहे। टे माण्हू हाणे तव्हां कोर्ट में बि वियल आहियो न, कोर्ट जो फ़ैसिलो बि तव्हांजे हक़ में अचे थो पियो न, पोइ बि माना ॾाढा ई आहे। चाचा तव्हां छा पिया चओ चाचा? सिकंदर बख्श घोटाणी जो पुट सिकंदर हिन खे क़त्ल कयो आहे। हिन खे क़त्ल सिकंदर जे पुट पुट सपोर्ट सरदार जी अथसि। सरदार जो सपोर्ट आहे। जी अबा सरदार वटि ज़मीन न आहे वेहण जो, छितो थियो आहे, छितो कुतो जीअं थींदो आहे ज़मीन वेहण जो कोन अथसि। ख़ुदा घर खे ॿार ग़रीबनि जे घर खे ॿार ॾींदो आहे। अदा ऑटो आहे, पुट जी बि औलाद बीमार आहे, कैंसर बि अथसि, मुंहुं सूरनि वांगुरु थी वियो अथनि। सभिनी भोतारनि जो घोटकी ज़िले जा भोतार ॾिठो जंग हाणे शुरू कया सरदार साहब। हाणे उमर बख्श खे क़त्ल कयो, हाणे जो पूरो फैमिली आहे उमर बख्श जो पूरो फैमिली इन्हीं कयो फतह असां कंदासीं। जंग इन्हीं कयो। अदा पीपल्स पार्टी जो आहे न, सिंध गवर्नमेंट भी पीपल्स पार्टी जी आहे, वफाक भी पीपल्स पार्टी जी आहे। ए त टे न दहन के भी कत्ल करे सघनि था। जागण मदारी सॼो ॾींहुं चोरियूं कंदो, हुनजो भाउ गॾा हेॾो हलंदो, उन वटि 20 ठिकारियूं आहिनि। इहो चोर आहे, चोरनि जो सरदार शहीद मां जो शहीद थियो आहे जान मदारी पीपल्स पार्टी आहे असांजी। असां ख़ुदि हुननि जी पोइ इंसाफ़ मिले थो तव्हांखे? का इंसाफ़ नथी मिले। केरु पुछो मां हक़ ते पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ आहियां न, पोइ मां हक़ ते आहियां न ख़िलाफ़। पोइ ॿुधो न, अक्सर माण्हू दिलि में कावड़िया वेठा आहिनि, साम्हूं चवण जी कंहिंखे ज़रूरत न आहे। चवनि था सरदारनि जे तूं ख़िलाफ़ आहे, सरदारनि जा अफ़ाल थी विया आहिनि। अदा शेम 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 केरा हिते जो केरा कहिड़ो आहे नालो छा अथव? हिते जो नालो कंहिंखे अचे थो केरा? एसपी तनवीर तुनियो आहे, हिते जो नालो छा नओं आयो आहे छा? एफआईआर दाख़िल थी आहे? एफआईआर भी नथा वठनि। तव्हांजो धरणो राति खां लॻल आहे त कोन, किथे नज़रे त कोन थी। पुलिस नशो में थी तो पियो, पैसा खाए तो सिंध में माण्हू साईं सिंध गवर्नमेंट जो रोकियल हूंदो न, सिंध गवर्नमेंट जो रोकियल हूंदो एसपी खे। आहिनि जेके ज़ख़्मी आहिनि, इन्हनि खे बि पुलिस पंहिंजे गाॾियुनि में खणी आयो उतां। पुलिस खे ख़बर पंहिंजे गाॾियुनि ते खणी आयो, बस्तरबंद ते फायरिंग हलंदे फायरिंग में पुलिस उते मौजूद। बाबा पंहिंजे अल्लाह खे चओ, बाक़ी हिते इंसाफ़ नाले का शइ कोन्हे। पंहिंजे रब खे चओ, इन्हनि भोतार इन्हनि सरदारनि जी रस्ता रोक कयो। जेसि ताईं इहे इक़्तिदार में हूंदा तव्हां सां इहो ज़ुल्म हूंदो। असांजो कातिल जेका इहे आहिनि जो हरकत आहे सभु जागण वारी जो लेगारनि सां करे पियो। मां हिकिड़े सेकंड में सिधो कयो। जागण वॾो शैतान ठीकु आहे ठीकु आहे, हिकिड़ो मिंट चुप कजो थोरो, मां ॻाल्हायां। एसपी तनवीर तुनिया साहब, ही सरदार ही भोतार ही हुक्मरान तुझे कब्र में न ईंदा मिठा। कत्ल जे मामलनि ते हुक्मराननि जे पॉलिसी मुताबिक़ न हलो। ही पीरसन तुझो वालिद थी सघे थो, मुंहिंजो वालिद थी सघे थो। खुदारा इंसाफ़ कयो। का थोरो घणो मसलो हुजे, भले इन्हनि भोतारनि जी नौकरी कयो, फर्माबरदारी कयो। कत्ल जे मामलनि में गैरत कयो। कत्ल जे मामलनि में छा ही मुंहिंजा वाक़िफ़ आहिनि? मां जो हिननि जे लाइ एतिरो ॻाल्हायां थो, छा ही मुंहिंजा वाक़िफ़ आहिनि? हिननि में मुंहिंजो भाउ, मुंहिंजो पीउ, मुंहिंजो पुटु मूंखे नज़रे थो। तव्हां बि ख़ुदा ईमान कयो। हाँ, सलीम जान मदारी शकिल पंहिंजी ॾिठी थी सरदार साहब। एहसान मदारी एमएनए सूअरनि वारी शक्ल थी वई थो। पोइ बि क़त्ल कराइण खां, मिस्कीन खे क़त्ल कराइण खां नथा मुड़ो। शर्म ऐं हया कयो। कैंसर भी आहे, बूथ तव्हांजा सूरनि वारा भी थी विया, बीमारियुनि में मुब्तला आहियो, पुटनि जी औलाद न आहे।
ॿियो तव्हांखे कहिड़ी असां बददुआ ॾियूं रब ताला तव्हांखे बददुआउनि में विझी छॾियो आहे असां तव्हांखे कहिड़ी बददुआ ॾियूं हिन पीरसनि जी औलाद हूंदी न्याणियूं हूंदियूं पुट हूंदा भाइर हूंदा ॿिया जेके ॿ शदीद ज़ख़्मी पिया आहिनि उन्हनि जी औलाद हूंदी उन्हनि जा वालदैन हूंदा उन्हनि जे अंदरि मां तव्हांजे लाइ कहिड़ो आह निकिरंदो हूंदो आहिनि में त आयल आहियो शिकिल फिरियल बीमारियुनि में वरतल औलादनि खां गैर महरूम सॉरी शर्म कयो हया कयो हाणे उहो निज़ाम ख़तमु आहे हा हाणे उहो निज़ाम ख़तमु आहे अहिड़नि सरदार जेके सभिनी सरदारनि जा बूथ ॾिसो न तव्हां सभिनी बोतारनि जा को कहिड़ी बीमारी में मुब्तला आहे को कहिड़ी बीमारी में मुब्तला आहे कंहिंजी शिकिल कुते वारी थी वई आहे सरदारनि जी मां ॻाल्हि कयां थो बोतारनि जी बिल्कुल बिल्कुल कंहिंजो शिकिल सूअर वांगुरु थी वियो आहे कंहिंजो शिकिल भोले वांगुरु थी वियो आहे ॿियो अलाह हिननि खे छा करे तव्हां हिमत कयो हमेशह हिननि जी रफ़्तार रोक कयो जेको ही कमु चवनि उनजो उबतड़ कयो जंहिंजे लाइ हू वोट चवनि उनजे उबतड़ वोट कयो उन्हनि जे मुक़ाबले में बीठल मिसकीन माण्हुनि खे वोट कयो तॾहिं तव्हां असांखे इंसाफ़ मिलंदो जेकॾहिं ही मिसकीन जेकॾहिं इलेक्शन ते बीहे आहे जॾहिं ही तव्हां सां ज़्यादती कंदो जॾहिं तव्हांजा हक़ खाईंदो चाचा तूं बि गिरेबान में पकड़ींदुसि ही बि गिरेबान में पकड़ींदो बाबा असांजे वोट ते चूंडियो आयो आहे इन्हनि सूअरनि खे इन्हनि फिरौननि खे केरु गिची वठे चाचा बहितरा कोशिशि करे नंढनि माण्हुनि खे वोट ॾियो तव्हां असां गाॾियूं बंगला ॾिसी वोट ॾींदा आहियूं गाॾियूं बंगला ॾिसी वोट ॾींदा आहियूं उन्हनि सां केरु ॻाल्हाए नथो सघे ट्रैक्टर वारे ड्राइवर खे त मिंट में ॻाल्हाईंदासीं हक़ वठंदासीं बजट वठंदासीं इंसाफ़ वठंदासीं साथियो ही पीपी अॻवान सलीम जान मज़ारी ऐं MNA एहसान न एहसान मज़ारी टे माण्हुनि खे गोलियूं हणायूं आहिनि हिकिड़ो क़त्ल थी वियो आहे ॿ शदीद ज़ख़्मी आहिनि रहीम यार अस्पताल में दाख़िल आहिनि थी सघे हिननि जा ज़ुल्म ॾिसी उन जे लाइ त मां चयो आहे उहो आयो हुते लॻारे डायरकी में मां बूट सुंघाए छॾियो हुनखे थी सघे त लाइव वीडियो शेयर कयो हिननि मज़लूमनि खे ॾिसो उन्हनि जे ज़ुल्म खे ॾिसो वध खां वधि लाइव वीडियो शेयर कयो जेको हाणे सॼे माण्हुनि जा तस्वीर ऑप्शन थी विया सरदार माण्हू ॾिसता छा ख़बर हिननि मां कोई माण्हू सुभाणे मारिजी इन जो ज़िम्मेवार बि सरदार साहब आहे इहो हिकिड़ो माण्हू मरिजी वेंदा इहो तव्हांखे इहो घणा माण्हू हिकिड़ो माण्हू अॼु बाॾी सुभाणे में मरिजी वियो हिन में इहो ॻाल्हि बि सरदार अञा असां जीअरा आहियूं जंहिं महिल गरीब मज़लूम ते कूड़ा केस अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे वॾी महिरबानी